अहम ख़बर है। गवर्नर सिंध निहाल हाशमी कराची में तूफ़ानी बरसात सबब अजल जो शिकार थियल शहरनि के वारसनि वटि पहुतो ऐं ताज़ियत कई है। तर्जुमान मूजिब गवर्नर सिंध मजीद कॉलोनी पहुतो, जिते हुन घर की भिति किरण सबब फौत थियल ज़ाल मुड़स शेर वली ऐं रियासत बीबी के पोयरनि सां ताज़ियत कई। गवर्नर सिंध हादसे में ज़ख़्मी थियल शहरनि सां अयादत कई ऐं माली मदद कई। तर्जुमान मूजिब गवर्नर ऐलान किया है त हादसे में फौत थियल ज़ाल मुड़स जा मड़ अबाणे इलाइक़नि ॾांहुं मुंतकिल करण जो ख़र्च हू पाण बर्दाश्त कंदो। होॾां गवर्नर सिंध NDMA खे रेस्क्यू ऑपरेशन वधीक तेज़ करण जी पिण हिदायत कई वई आहे। अवाम की अपील कई वई आहे त बिजली के थंभनि ऐं ज़मीन ते किरियल बिजली के तारुनि खां परे रहनि। याद रहे तो गुज़िरियल राति कराची में तेज़ हवाउनि सां बरसात सबब मुख़्तलिफ़ हादसनि में 20 खां वधीक शहरी अजल जो शिकार थिया ऐं 70 के लगभग ज़ख़्मी थिया। अहम ख़बर है। गवर्नर सिंध निहाल हाशमी कराची में तूफ़ानी बरसात सबब अजल जो शिकार थियल शहरनि के वारसनि वटि पहुतो ऐं ताज़ियत कई है। तर्जुमान मूजिब गवर्नर सिंध मजीद कॉलोनी पहुतो, जिते हुन घर की भिति किरण सबब फौत थियल ज़ाल मुड़स शेर वली ऐं रियासत बीबी के पोयरनि सां ताज़ियत कई है। तर्जुमान मूजिब गवर्नर ऐलान किया है त हादसे में फौत थियल ज़ाल मुड़स जा मड़ अबाणे इलाइक़नि ॾांहुं मुंतकिल करण जो ख़र्च हू पाण बर्दाश्त कंदो।